या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू। ओ मुंहिंजा मौला हर महीने जो टियों जुमो साईं जन जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी वेंदी आहे। ओ मौला अॼु को शेर अली साईं मेतलो साहब जो बाबा अलहदाद मेतलो साईं जो एडवोकेट शफ़क़त अली एडवोकेट शफ़ाअत अली साईं जो बिलावल साईं डॉक्टर अरशद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए साईं अलहदाद साईं बाबा मेतलो साईं के शेर अली साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला साईं एडवोकेट शफ़क़त अली साईं के एडवोकेट शफ़ाअत अली साईं के साईं जे सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं बिलावल साईं के वॾो ऑफिसर बणा। साईं जन जेको अहमद मेडिकल सेंटर खोलनि था जंहिंजे इब्तिदा में लख सलवात सुमर ॾींहुं पढ़ी वेंदी अहमद मेडिकल सेंटर के मौला तरक्की ग़ैबी उन में मदद कर उनके तरक्की फतेह कामयाबी अता फरमा। ओ मुंहिंजा अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। जेके बि एडवोकेट शफ़क़त साईं शफ़ाअत साईं जे दिलनि में जोश तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। गुलज़ार अली फुल पोटरो साईं जे नंढड़े खे ओ मौला जंहिंखे तकलीफ़ आहे उनखे शफ़ा ॾे सेहत ॾे ऐं खिज़री हयाती अता फरमा। गुलज़ार साईं जा बच्चा घर क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला सॼी दुनिया में हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ क़बूल फरमा। ओ मौला ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे है